मानू ॻाल्हायो मां ग़लति थो चवां ॻाल्हायो छो नथा ये वाइद ना है वाइद मौलवी ना है मस्करो आ पढ़स भी बुधे मनस भी बुधे मस्करो आ मौलवी ना है गैरत कयो न घुरायो सजे घुराए इंतज़ार खे वाद ॿुधाइण जो ॿियनि खे न ॿुधा चवे छा थो उहे लफ़्ज़ मां चवण नथो चाहियां जेके तक़रीर में हिन ते नेट ते ॿुधो फलां अचे हाँ कौम भी वो मस्करो अचे तो मां पदी कान मौलवी अचे तो न ईंदई मां ग़लति थो चवां यो मानू कुरान जो मुखालिफ सब मानू के कुरान को कटे थो तव्हांजी मर्ज़ी क़यामत में चवजो न त ॿुधाई मां चयो थमांस वेही पहिरियों सम्झायो थमांस छाण थी वाज़ कर मस्करी न कर नथो मुड़े हाणे चयो थमांस आ मुंहिंजे साम्हूं जो तोखे खट ते न खणी विया त मां मौलवी लुंड न आहियां खुदा जो कसम आहे मूंखे मौलाना अब्दुल रज़ाक साहब मेखो रहमतुल्लाह अलैह मैं चयो साहब 40 साल असां वाइज़ करे माण्हू खे क़ुर ॾे आंदोसीं हे जो नामुराद आयो त मज़ाक़न ऐं भोगन ऐं मस्करी जे माण्हू खे वठी 40 सालनि जी महिनत ते पाणी हारे हे मौलवी आहे पर मूंखे त कुण मुंहिंजो कमु नथो करे त मौलवी इन खे घुराइनि कीअं था न चंदो भी आहे पर अल जिन्स यमीलु इलल जिन्स 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 सां मोहबत कंदी आहे चओ नथा ॻाल्हायो जिन्स जिन्स सां मोहबत कंदी आहे हेॾे साईं ॿ नौजवान पाण में कतरी कंदा मां उते वेंदुमि न छा पोड़ो हेॾे अची वियो उथी होॾे वियो जिन्स जिन्स खे मोहबत कंदी आहे जेके घुराइनि था इहे बि उनजी जिन्स जा ख़ुदा जो नालो अथव सम्झी वियो न